अस्सलाम वालेकुम। असांजो ही फार्मर आहे चाचो अली ऐं चाचो ही खिपरे जे हिकिड़े ॻोठ में रहे थो रांझे खसकेली में। चाचा अस्सलाम वालेकुम। सलाम। चाचा ॾियो ख़बर आहे ही कहिड़ो बीज आहे तव्हांजो ही जेको सही केंजो कंपनी जो ट्रिपल वन। अच्छा चाचा ही तव्हां कॾहिं लॻायो, कहिड़े महीने में लॻायो बीज? ही असां भाई मार्च जी 20 तारीख़ असां कान लिखी आहे पर 15-20 तारीख़ ते लॻायो। अच्छा भला ही घणी तव्हां एवरेज खणी आयो तक़रीबन हिन जी? सही असां तक़रीबन 70 मण खणी 70 मण हेसि ताईं अची वियो एकड़। अच्छा ऐं तव्हां हिन में भला इहो कीड़े बीड़े जी दवाऊं ॾिनियूं आहिनि छा? असां माले वग़ैरह जिनके दवा ॾिनी वग़ैरह कीड़े जी दवा इनके कान इस्तेमाल कई। कहिड़ी मन दवा तव्हां इस्तेमालु कई कान्हे का? कीड़े जी दवा इस्तेमाल कान कई। अच्छा हाणे ही ॾिसो माशाल्लाह तव्हांजो मन कीड़ो हिन बीज खे लॻी कोन थो। ना 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 कोई ना जय बसल किथे ये लगो ॾिसो, जी जी कवर न करे सघियो। अच्छा अच्छा माशाल्लाह तमामु घटि बीज अञा ताईं तक़रीबन आउं सम्झा थो हिन में जेको माल आहे जेतिरो घुगड़ो आहे त 20-25 मण खां 30 मण ते अञा एवरेज अची वेंदी हली इंशाअल्लाह। हा चाचा तमामु माशाल्लाह सुठो, तव्हांजी महिनत माशाल्लाह तव्हां कई, ही तमामु बहितरीनु तव्हांजो आयो आहे। ही ॾिसो ही सभु माशाल्लाह केॾा घुगड़ा हिन में अलीनास भाई ॾिसो केतिरा घुगड़ा आहिनि। हले माशाल्लाह ॾिसो ही बिल्कुल हाणे फोटाड़े में शामिल जी। हा हा फोटाड़े में शामिल जेको मन ही घुगड़ा मन अञा चोटी हले पई। चोटी अञा हले पई मन वोट पीछा कोन खे। कीड़ो जे ना आहे त बनस्यारो बि। हा हा चाहे घणो भाण जो भला घणो बोरो इस्तेमाल कयो तकरीबन? भाण हिन में जेको असांजो ख़र्चो जेको आहे न तो अल्लाह से अल्लाह किथों बरकत विधिया। हा हा ऐं ख़र्चो त आहे हिकिड़ो गोबर आहे सिंगल कल्टीवेटर आहे, हिकिड़ी बोरी डीएपी जी आहे इन बनी सॼी में। हिकिड़ी डीएपी जी ऐं हिकिड़ी बोरी यूरिया जी, हिकिड़ी अमोनियम, हिकिड़ी डीएपी, हिकिड़ी एनपी, हिकिड़ी यूरिया हा ऐं हिकिड़ी गोबर। इन ताणी असां फुटी जी रिज़ल्ट आई आहे। पहिरियों चूंडो पहिरियों मन बुरो बुरो 3 मण 22 किला फुटी आई, असांजो मुकमल ख़र्चो ख़तम थी वियो। अच्छा पोइ 2-3 बोरियूं असां मिली। अच्छा अच्छा माना दवा तव्हां तमामु मामूली घटि इस्तेमाल कई है न? सो बि हिकिड़ो दफ़ो असां हिन महले जी वग़ैरह जी ॾिनी ऐं तंहिंखां बाद में पोइ असांखे चऊं त हिन बीज खे जेका आहे सो दवा लॻंदी कोन, पोइ छो था हणूं। अच्छा हा चिरा उन पता ख़राब कंदी कीड़े वारी। सही 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 ॾिसो माशाल्लाह तमामु घणो घुगड़ो हुई। ॾिसो माना अञा ताईं वण नोड़ थिया पिया आहिनि, नोड़ थिया पिया आहिनि वण घुगड़े में बिल्कुलु। ॾिसो न ही तमामु माशाल्लाह। चाचा अलीनास बाबा तव्हां कुझु ॻाल्हाईंदो? छा ॻाल्हायूं तव्हां भला असांजे जेके इदारे मां भला तव्हां हिन खे चाचे वारनि खे रिकमेंड कुझु कयो? तव्हां असांजे इदारे मां तव्हां मुतमिन आहियो? तव्हां इदारे ॿुधायो सो हिननि खे असां अवेयरनेस ॾिनी, हिननि बि उन तरीक़नि मुताबिक़ कयो। अच्छा ऐं माशाल्लाह फ़सुल तव्हांजे साम्हूं आहे ऐं जी जी तव्हांजा दसियल तरीक़ा आहिनि उन मुताबिक़ आहिनि। जी 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 कम सभु असूल ते थियल आहे। अच्छा 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 ऐं तमामु घटि दवा इस्तेमालु कई तव्हां? दवा घटि जी जी पंहिंजे देसी तरीक़नि सां सही भरपूर पैदाश कई आहे। महिरबानी तव्हांजी वॾी। तव्हां